जी बिल्कुल, सिंध सकाफ़त जो ॾियारो भरपूर नमूने से मल्हायो पियो वञे। बुकेरा शरीफ़ लॻ ॻोठ कोड़ो ख़ान दाऊदानी में रईस मंज़र ख़ान दाऊदानी जी सरबराही में जेको आहे सो सवें गाॾियुनि जो जेको आहे काफ़िलो कढियो पियो वञे रैली जी सूरत में। अचो त हिननि सां ॻाल्हायूं त हिननि जो छा चवणु आहे। असां पंहिंजी धरती सां, असां पंहिंजी सकाफ़त सां मुहबत जो इज़हार करण जे लाइ निकिता आहियूं। ऐं जेके क़ौमूं पंहिंजी सकाफ़त खे उजागर कंदियूं आहिनि, यादि रखंदियूं आहिनि, उहे क़ौमूं जेको आहे अॻिते हली ज़िंदा रहंदियूं आहिनि। हीअ साॻी असांजी सिंध आहे जंहिं धरती ते न्याणी खे सतक़ुरान जे बराबरि सम्झो वेंदो हो। अॼु उते हुन धरती ते न्याणी मज़लूम आहे ऐं मासूम न्याणियुनि सां ज़ुल्म पियो थिए। खां पहिरियां त सभु सॼी सिंध में पूरी दुनिया में रहंदड़ सिंधी भाइरनि खे अॼु सकाफ़ती ईद जो लख लख मुबारक थो ॾियां। ऐं हे असां सिंध टीवी न्यूज़ जे सॾ ते हर साल हे ॾियारो मल्हायूं था, हींअर बि मल्हायूं पिया। हींअर जेको उनवान सिंध टीवी न्यूज़ वारनि रखियो आहे तमामु बहितरीनु रखियो अथनि। हीअ जेको अॼु उहो प्रोग्राम आहे ही असांजे लाइ ईअं सम्झी ही बि हिकिड़ो ईद जो ॾियारो आहे ऐं असांजो ही सकाफ़ती ॾियारो आहे। दुनिया सॼी खे असीं ॾेखारण था चाहियूं त असीं सिंधी क़ौम आहियूं ऐं बाक़ाइदे सिंध धरती में मौजूदु आहियूं। जी नाज़रीन, तव्हां हिते जे रवासियुनि जूं जेके सो ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जेको आहे सो पंहिंजी धरती माउ सां बहितरीनु नमूने सां जेको मुहबत जो इज़हार कयो आहे, उन बारे में हिननि शानदार रैली कढी आहे। पंहिंजी धरती माउ सां मुहबत जो सबूत ॾिनो आहे। अब्दुल गफ़ार खोखर, सिंध टीवी न्यूज़, बुकेरा शरीफ़।